जमायत उलमा इस्लाम यूनिट खैबर पारां टाउन कमेटी खैबर जे वार्ड नंबर 12 जमायत उलमा इस्लाम जी सीट ते चूंडजी आयल सैयद इरफान अली शाह जी कामयाबी ते जमायत उलमा इस्लाम जे अॻवाननि साहिब ॾिनो वरिया मौलवी रजिब नोपोटो कारी मोहम्मद अली खोसो हाफिज़ अब्दुल गफ्फार खैबर हुसैन हैदरी चौहान मौलवी अब्दुल हक खैबर ऐं ॿियनि जी अॻवानी में जशन रैली कढी वई। रैली खे ख़िताब कंदे मुक़र्ररीन चयो त जमायत जा हथ मज़बूत करियो। हिन वक्त हिक वार्ड ते कामयाब थिया आहियूं ऐं इंशाअल्लाह आईंदा इलेक्शन में 3 वार्ड क्लीन स्वीप कंदासीं। टाउन खैबर जे सभिनी बिरादरिन जा असीं शुक्रगुज़ार आहियूं जिन जमायत जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब करायो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची